नाज़रीन, सिंध ज़र यूनिवर्सिटी टंडोजा में फाइनल ईयर जे प्रोजेक्ट नुमाइश लगाई वई, जंहिंमें शागिर्दनि जदीद टेक्नोलॉजी जे हवाले सां मुख़्तलिफ़ स्टॉल लगाए पंहिंजे प्रोडक्ट खे नुमाइश लाइ पेश कयो। वधीक तफ़सील ॾिसूं था इमरान अली सोहो जी हिन रिपोर्ट में। सिंध ज़र यूनिवर्सिटी टंडोजाम में फाइनल ईयर प्रोजेक्ट एग्ज़िबिशन इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जी जगह है नुमाइश लगाई वही है। हिते जेको आहे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी सां वाबस्ता जेके आहिनि स्टॉल लगाया विया आहिनि, जिथे टेक्नोलॉजी जदीद टेक्नोलॉजी सां वाबस्ता जेके आहिनि स्टॉल आहिनि ऐं मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। अचो त जेके स्टॉक लॻाईंदड़ आहिनि ऐं महिमान ख़ासि आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करे तव्हांखे ॿुधायूं। मां हिन प्रोग्राम जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही फाइनल ईयर प्रोजेक्ट एग्ज़िबिशन आहे। 4 साल में जेको ॿार पढ़ंदो आहे उनखे आख़िरी साल में हिकिड़े प्रोजेक्ट जी शेप ॾेई करे उहो पेश कंदो आहे त उन्हनि 4 साल छा पढ़ियो आहे। हाणे अहिड़ा इवेंट जेकॾहिं थींदा त ॿार जो कॉन्फिडेंस लेवल बि वधे थो, उन में हुनखे प्रोफेशनल्स इंडस्ट्रीअ खां आयल माण्हुनि सां माना उन सां दुआ सलाम थिए थो, उन्हनि जा जेके क्रॉस क्वेश्चन्स थियनि था उन्हनि जे बारे में उन्हनि खे ख़बर पए थी, ऐं जेके नवां स्टूडेंट अचनि था जेके फर्स्ट ईयर सेकेंड ईयर ऐं थर्ड ईयर में, उन्हनि जो बि मोटिवेशन थिए थी त अहिड़ा इवेंट जेकॾहिं थियनि था त असांखे वध चढ़ कर हिसो वठणु घुरिजे। स्मार्ट गैस सिस्टम करंट सिचुएशन के हिसाब से कोविड की बेस पे जेकॾहिं कंहिं बॉडी टेम्परेचर नॉर्मल है तो गेट ओपन थियण जी परमिशन ॾींदो, माना गेट ओपन थींदो। जेकॾहिं कंहिं बॉडी टेम्परेचर हाई है फ़र्ज़ कर असां हिनखे जेको आहे सो टेम्परेचर लिमिट ॾिनी आहे जेको आहे 36 खां बिलो हूंदो त गेट ओपन थींदो। अदरवाइज़ जेकॾहिं हाई आहे त पोइ जेको आहे अलर्ट कंदो असांजे बीप ज़रिए और ईमेल ज़रिए। असां हिनखे ईमेल जेको आहे लिंक ॾिनो आहे ऐं जेको आहे असां बीप सिस्टम लगायो आहे। इहो असां स्मार्ट गैस सिस्टम जेको आहे करंट सिचुएशन कोविड बेस ते ठाहियो आहे। असां ही स्मार्ट स्टिक फॉर ब्लाइंड पर्सन, असां ब्लाइंड पर्सन लाइ स्टिक ठाहिया। हिन में असां यूज़ कया आहिनि सेंसर्स, 4 सेंसर्स, LDR सेंसर, LDR सेंसर, अल्ट्रासोनिक सेंसर, फिल्म सेंसर, IR सेंसर एंड वाटर सेंसर्स। हिन जो वर्क इहो हूंदो, अल्ट्रासोनिक सेंसर इहो असां यूज़ कयो आहे। अगरि जेकॾहिं 1 फीट जे डिस्टेंस ते को बि ऑब्स्टेकल अगरि अचे थो त उहो ब्लाइंड खे अलर्ट कंदो, उनखे डिटेक्ट करे। फिल्म सेंसर सां यूज़ कयो आहे, माना फायर खे डिटेक्ट कंदो। हिन सभिनी सेंसरनि जो असां डिस्टेंस रखियो आहे 1 फीट। ही सभिनी जेको आउटपुट ईंदो हुन ब्लाइंड खे थ्रो दी बज़र एंड स्पीकर एंड वॉइस कमांड असां ॾिनी आहे हेडफोन जे ज़रिए, त हू माना वॉइस जे ज़रिए हुनखे ॿुधाईंदो ब्लाइंड खे त फ्रंट साइड, लेफ्ट साइड या राइट साइड का शइ को ऑब्स्टेकल आहे उनखे डिटेक्ट करे ॿुधाईंदो।